खिपरो जस्कम जे मरकजी अकाउंट फ़कीर रमज़ान कलवर की गिरफ़्तारी के ख़िलाफ़ जे सिंध क़ौमी मुहाज़ जे अकाउंट आज़ाद कुंभर अब्दुल गनी कुंभर ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड खणी शहीद चौक खिपरो ते एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼोको असांजो ही एहतजाज जी सिंध क़ौमी मुहाज़ जे वाइस चेयरमैन मोहतरम फ़कीर रमज़ान कलवड़ ऐं जस्कम जे जेके कारकुन आहिनि 6 दोस्त आहिनि उन्हनि खे जेको आहे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं 60 खां मथे कारकुननि ते जेको आहे कूड़ी FIR कई वई आहे। फ़कीर रमज़ान कलवड़ 3 ॾींहं पहिरीं कमू शहीद खां उबावड़ो ताईं 12 किलोमीटर जेके आहे पैदल मार्च करे जेके सिंध जी ज़मीननि ते वालार आहे कारपोरेट फार्मिंग जे नाले ते ऐं सिंध जे जेके वसीलनि ते ऐं सिंध जे जेके दरिया आहे सिंध जो जेको समूंड आहे उन ते कब्ज़नि ख़िलाफ़ु जेके एहतजाज कयो उन एहतजाज जे ॾोह में उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। असां सम्झूं था त हिते जेके रियासत जे तरफ़ां दहशतगर्दनि जेके 100 खूननि में मुलवस आहिनि रावती कच्चे में जेकमाबाद घोटकी जे कच्चे जे इलाइक़नि में जेके धाड़ेल आहिनि सरियाम नौजवाननि खे माण्हुनि खे खणी उन्हनि जी तज़लील कनि था। उन्हनि खे फ़ौज जे प्रोटोकॉल में पुलिस जे प्रोटोकॉल में उन्हनि खे माफ़ियूं ॾेई उन्हनि खे रिलीफ ॾिनो वञे थो ऐं ॿिए पासे क़ौमी कारकुननि जेके पंहिंजे वतन जी ॻाल्हि कनि था उन्हनि खे खंभे उन्हनि ते दहशतगर्दी जा केस दाख़िल कया वञनि था। असां मुतालबो कयूं था इंसानी हक़नि जे इदारनि खे त सिंध अंदरि जेके ही रियासती दहशतगर्दी आहे इन खे लगाम ॾिनी वञे ऐं फ़कीर रमज़ान कलवड़ ते जेके बि केस दाख़िल थिया आहिनि उहो ख़तमु कराया वञनि ऐं क़ौमी कारकुननि खे आज़ादु करायो वञे। इहे साईं रियासती जबर ऐं ॾाढ जेका आहे सिंध जे आशिक़ फ़कीर रमज़ान कलवड़ ऐं उन जा जेके घोटकी जा जेके कारकुन जेके आहिनि उन्हनि ते कूड़ा केस दाख़िल करे उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। असां इहो मुतालबो हिन हुकूमत खां या हिननि इदारनि खां कोन कंदासीं। असीं आलमी इदारनि खे अपील कंदासीं त हीअ रियासत ज़ुल्म ऐं जबर मज़लूम क़ौमनि जे मथां लॻाए वेठी आहे। अॼु बलोचनि जे मथां ज़ुल्म आहे, पख़्तूननि जे मथां ज़ुल्म आहे, रहियल सिंधी क़ौम जे मथां ज़ुल्म शुरू कयो आहे हिननि जेको सिंध जी हक़नि जी सिंध जी मालिकी जी ॻाल्हि करे थो हुनखे खणी गुम कयो थो वञे हुनजे मथां केस दाख़िल कया था वञनि। फ़कीर रमज़ान कलवड़ हिकु सिंध जो उहो सचो आशिक़ आहे जिन खे खणी कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि उन ते कूड़ा केस ख़तमु करे फौरी तौर आज़ादु कयो वञे। फ़कीर रमज़ान कलवड़ जेको सदाईं सिंध जे ॿरंदड़ इशूज़ ते जेको आहे सरगर्म रहियो आहे। जॾहिं बि सिंध ते को ॾुखियो महिल आहे या को वार कयो वियो आहे त सिंध हमेशह फ़कीर रमज़ान कलवड़ सिंध जे मामलनि ते बीठो आहे। उहो ई ॾोह आहे सिंध पुलिस उनखे जेको आहे सो गिरफ़्तार करे बंदि करे छॾियो आहे ऐं ॿिए पासे उहे धाड़ेल उहे ॾोहारी त आज़ाद आहिनि जेके 10 खूननि में मुलवस आहिनि उहे बिल्कुलु आज़ादु पिया घुमनि पर जेको पंहिंजे वतन सां बीहे थो जेको पंहिंजे क़ौम सां बीहे थो जेको पंहिंजनि सां बीहे थो उहो जेको आहे सो क़ैद बणियल आहे। असां सिंध पुलिस खे इहो चिताव था ॾियूं त फ़कीर रमज़ान कलवड़ अकेलो न आहे बल्कि पूरी सिंधी क़ौम हुन सां गॾु आहे ऐं असां इहा अपील था कयूं त फ़कीर रमज़ान कलवड़ खे जेको आहे आज़ादु कयो न त असां पंहिंजे एहतजाज जो दाइरो जेको आहे वसीअ कंदासीं। असां सिंध जा हक़ वारिस आहियूं, असां सिंध जा गैरतमंद सिंधी आहियूं। असां अॼु रमज़ान कलवड़ खे तव्हां नाजाइज़ केसनि में गिरफ़्तार करे तव्हां हुनखे अंदरि कयो आहे। जिते रावती में वञी ॾिसो 10 केसनि में घुरबल आहिनि उन्हनि ॾे तव्हां वञणु नथा चाहियो। हिते असांजे सिंधी क़ौम ते तव्हां 24 कलाक बीठा आहियो। तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं एतिरो परेशान न करियो जो तव्हांजा रस्ता रोड सभु बंदि थी वञनि। एहतजाज कंदड़ मुतालबो कंदे चयो आहे त फ़कीर रमज़ान समेत गिरफ़्तार समूरनि कारकुननि ऐं अॻवाननि खे जल्द अज़ जल्द आज़ादु करायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।